हिकिड़ी न्याणीअ खे निशानो बणाए कर तूं अॻिते आई के न्याणीअ खे। अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, इनायत वसाण यूट्यूब चैनल में भली कार मां तव्हांजो होस्ट इनायत वसाण। जीअं त किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाईअ जा शायद राव जे पुराणा राज़ खोलिया आहिनि। अचो त हिन वीडियो में ॾिसूं छा थो चए। वधीक दोस्तों वीडियो तव्हां मुकमल ॾिसिजो, तव्हांखे असल हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। जे चैनल इम्तियाज़ महाराज हिन जो गानो पियो ॿुधाए, चएसि भाउ तूं मूंखे शागिर्द कर। उन वीचारे खे पाण घटि वधि ॻाल्हाए, हुनखे लाइव ॻाल्हाए, माण्हू खां ग़लति कमेंट्स कराए, वरी हुनजे अची छेड़ पड़े त ॿिलो गिदड़ न थींदो आहे, शींहुं न थींदो आहे, हीअं न थींदो आहे, अलाए कहिड़ा छेड़ पढ़ी पढ़ी करे। बाबा शुरू में बि जेके तूं शायरियूं कयूं त हुन में छा हुयो? हिकिड़ी न्याणीअ खे निशानो बणाए कर तूं अॻिते आई के न्याणीअ खे। हर माण्हू जो ऐब जेको आहे अलाह पाक खे बागड़ी बि जो गैर मज़हब आहे उहो बि प्यारो आहे। अलाह पाक खे केतिरो बि गुनाहगार हुजे, बागड़ी हुजे, गैर मज़हब हुजे, उहो बि प्यारो आहे। उनखे बि कोई तकलीफ़ नथो ॾेई सघे, तोड़े निमाज़ी हुजे। असांजा दोस्तनि खे अलाए छा थियो आहे, ज़ाती रंजिशुनि जे करे बसि तूं करे कंहिंखां गारियूं ॼाराईंदे, करे कंहिंखां गारियूं। सभिनी दोस्तनि जा लख कुर्ब, अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे, ख़ुशी जो आबाद जो। वरी बि मां ज़ुल्फ़ार मंगी साहिबु, वही दकड़ो जा जेके सिंध जा वॾा फ़नकार आहिनि, जेको बि आहे, मां जेकर ग़लति आहियां भली फ़ैसिलो रखायो। मां हिन सां कॾहिं बि न कंहिं मिट माइट खे विड़ायो आहे। मां वाइदो थो कयां मां हिन खां माफ़ी बि वठंदुसि, मां फीड़ बि छॾींदुसि सरियाम। जेकर न त हिनखे फीड़ छॾणी पवंदी पोइ। जा बसि करे सुकून सां पंहिंजी रोज़ी करे, मूंखे बि पंहिंजो रोज़ी करणु ॾे। ईअं घटि वधि न ॻाल्हाए कंहिंखे। एॾी चैलेंज कोई बि न कंदो आहे। मां जेकर सचो आहियां या कूड़ो आहियां, चवां थो न त भली पंहिंजे मिटनि माइटनि वटि, पंहिंजे वॾेरनि वटि, पंहिंजे सरदारनि वटि फ़ैसिलो रखाए। जंहिंसां मां हिनखे विड़ायो आहे उन्हनि खे घुरायो हुते। जेकर उहे हिनजे चवण ते नथा अचनि, मां उन्हनि खे घुरायां थो। साम्हूं वेहंदा, साम्हूं ख़बर पवंदी त मां उहे त साम्हूं सच ॻाल्हाईंदा न त बाबा शायदि राव जे वाक़ई असांखे विड़ायो आहे। माइटनि सां हिनजी पाण नथी लॻे, अलाए हिनजी नथी लॻे, अलाए माइटनि जी हिन सां नथी लॻे। इश्तिहार बि पाण ॼाराया आहिनि। सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे इश्तिहार ॼाराया आहिनि, न्यूज़ ते ॾिनो आहे त मुंहिंजो कंहिं बि मिट माइट सां को तालुकात कोन्हे को, मुंहिंजी लातालुकी आहे माइटनि सां। ऐं उन में इहो बि ॾिनो आहे न मुंहिंजो को भाटियो आहे, न मुंहिंजो भाणे जो आहे, न कोई बि न आहे। मां पंहिंजो आहे, मुंहिंजा बच्चा आहिनि, मां हैदराबाद रहां थो, उन खां सवाइ कोई बि कोन्हे को मूंसां। वरी हाणे थो चए त मूंखे माइटनि खां थो विड़ाए। लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा, अलाह पाक खे ख़ुशि रखे, ख़ुशी जो आबाद हुजो। वरी बि मां भाउ जेके दोस्त आहिनि ॾिसनि पिया, उहे ॾिसनि मुंहिंजी वीडियो, उनखां पोइ उहो इंसाफ़ कनि त मां कूड़ो थो आहियां या सचो आहियां। ऐं महिरबानी करे माण्हुनि खां फ़ोनियूं कराए घटि वधि न ॻाल्हाए, गारियूं न खाराए। असांजो इहो कमु न आहे। बाक़ी जेके कराए थो त उनजो हिसाबु अलाह पाक तोखां वठंदो। छा करे बुरो करण वारो, बुरे कमु करण वारे जो अंजाम बि बुरो हूंदो आहे मुंहिंजा भाउ। केर बि हुजे, जेकर मां तोसां बुरो कयो हूंदो उनजो हिसाब किताब अलाह पाक मूंखां वठंदो, जेकर मां तोसां कयो हूंदो। बाक़ी जेकर मां पंहिंजे मुंहं सां को कमु थो कयां त उन में तोखे तकलीफ़ थी थिए त पोइ उन में मुंहिंजो ॾोह न आहे। तव्हां ॾिसो अॼु माशाअल्लाह सिंध यूट्यूब ते SR प्रोडक्शन ते 10 लख 15 लख 20 लख हिकु गानो मुंहिंजो हले थो। छो थो हले? जे ॾिसनि था न दोस्त सुठे तरह सां, हुन में सुठा सिंध जा फ़नकार हुन में हलनि पिया। ॻाल्हाइण खां मूं वटि घणो कुझु आहे, पर मां ग़लति न ॻाल्हाईंदुसि। सिर्फ़ु इहो पियो चवां त दोस्तनि खे मां ॿुधायां त भली जेकर हिनखे आहे चवे थो त मिटनि माइटनि खे विड़ाए मां सियासतूं करे ऐं हिननि खे धार कयो आहे, त भली उहे उनजा मिट माइट उहे बि अचनि जेके मुनवर मौलाए जो नालो थो खणे, इम्तियाज़ महाराज जो नालो थो खणे, शाहरिन साहिब जो जा जेके बि आहिनि, अचनि किथे बि वेही करे मूंखां जेकर मां हिन जो वाक़ई कयो आहे त मां ॾोह ॾंड भरण लाइ तयारु आहियां। जेकर न त पोइ महिरबानी करे इहे कूड़ न ॻाल्हाए भाउ। अलाह पाक ख़ुशि रखंदे। बाक़ी जेको मूंखे तूं ग़लति ॻाल्हायो आहे, इन जो मां तोखे ग़लति न ॻाल्हाईंदुमि। इहो मां इन जो कोर्ट में हर्जानो, कोर्ट में मां केस दाख़िल कंदुमि। इनशा ताला कोर्ट में पोइ हिक ॿिए सां गॾु थींदासीं। ठीकु आहे न? मूंखे पंहिंजो मां राइट आहे, मुंहिंजो कानून इन जे करे आहिनि। तव्हां कानून इन जे करे त तव्हां सां को नाजाइज़ी थो करे त तव्हां पंहिंजो हक़ सां हिसाब किताब वठो। मूंखे पंहिंजे सिंध हुकूमत ते यकीन आहे, सिंध हुकूमत ते यकीन आहे त मूंसां इंसाफ़ थींदो। छा करे मां कूड़ो न आहियां, मां ग़लति न आहियां। मूंखे पूरी उमेदु आहे इनशा ताला मां कोर्ट में सूमर जे ॾींहं ते केस दाख़िल कराईंदुसि।
इज़त जो हरजानो उन खां पोइ हिन मूंसां एल्बम जो डन कयो ईद ते एल्बम ते उहो मूंसां लाइव अॼु बि पई आहे। उहो एल्बम मूंखे न ॾिनो जा मूंखां पैसा वठी करे उहो एल्बम जेको आहे त उहो वञी ॿिए हंधि एल्बम ॾिनई। मां पंहिंजो कोर्ट में केस दाख़िल कंदुमि इंशाअल्लाह ताला। सूमर ते कोर्ट में केस दाख़िल कंदुमि इंशाअल्लाह ताला। पाण मुलाक़ात मुमताज़ मौलाई तुंहिंजी ऐं मुंहिंजी इंशाअल्लाह ताला कोर्ट में थींदी। बाक़ी तूं मुंहिंजी ज़ाती शख़्सियत ते गार गद न कढ, न माण्हुनि खां गारियूं कराए। मां बि ईअं करे सघां थो, मां बि माण्हुनि खां फ़ोनियूं कराए कर, पर मां न कंदुमि। कंहिंखे गारियूं कढाइणो कंहिंजे लाइ सुठे माण्हू जो कमु न आहे, भले माण्हू जो कमु न आहे। गारियूं कढाइणो, कंहिंखे ग़लति चवणु, कंहिंखे करणु, इहो सुठे माण्हू जो कमु न आहे। मां अॼु अकेलो वेठो आहियां। मां तव्हां सोची त मां फिराणो मुनवर मुमताज़ मौलाई वेठो थी, गॾु वेठो कोई बि न वेठो, मां अकेलो वेठो आहियां। तुंहिंजो मूंसां ज़ाती तौरु आहे, चवे थो जिथे तूं फ़ैसिलो रखाए, जिथे तूं पाण मुतमइन थी उते फ़ैसिलो रखाए। मां तोखे चैलेंज सां थो चवां, जिथे वणे तोखे, जिथे तूं पाण मुतमइन थी उते तूं रखाए। एॾी तोखे केर बि चैलेंज न ॾींदो, तूं उते फ़ैसिलो रखाए। बाक़ी जेकॾहिं मत का शइ थिए थी ग़लति कम पाण थो करी, पोइ जेको चए थो भाई मूंसां शायदि थो करे, अड़े बाबा मां तोसां छो कंदुसि। को दोस्त सां तूं ग़लति हले थो, उहो दोस्त जेकर सुभाणे किथे थो यार हिनखे शायदि मूंखां परे कयो आहे। भाउ तूं माण्हू सां भलो हलंदे तोखां माण्हू छो परे थींदा? कंहिंजे चवण ते कोई कंहिंखां परे थींदो आहे? ज़ारा कंहिं माण्हू खां का तकलीफ़ हूंदी, पंहिंजा ॾोह ॿिए जे मथां न आहिनि हणिबा मुंहिंजा बाबा साईं। सियासत एतिरी भली न हलंदी आहे। लख कुरब सभिनी दोस्तनि जा अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे, ख़ुशि जो आबाद हुजो। सभु ख़ुशि जो आबाद हुजो। वरी बि एतिरी चैलेंज, एतिरो सच कोई बि न ॻाल्हाईंदो जीअं मां ॻाल्हायो आहे। जीअं चैलेंज कयां थो त चवां थो त जिथे बि वणे फ़ैसिलो रखाए, जिथे बि वणे फ़ैसिलो रखाए। मां तुंहिंजो जेकॾहिं इन ॻाल्हि में ॾोही ॾंड भरण लाइ तयारु आहियां। जेके दोस्त सॼी संगत ॾिसे पई, जेके सिंध वारा ॾिसनि पिया, लाइव ॾिसनि पिया, वाइदो थो कयां मौला जो कसम, मां अलाह जी ज़ाती गवाह आहे, मां हुनखे हाज़िर नाज़िर सम्झी करे मां फील्ड छॾे ॾिनो। न त पोइ जेकॾहिं तूं कूड़ो निकिरंदे तोखे फील्ड छॾिणी पवंदी। पोइ तोखे असां ज़िंदगी भर कंहिंजे लाइ लाइव न आहियो, न कंहिंजे लाइ ग़लति ॻाल्हायो, कोई बि साबित करे ॾेखारे त मां कंहिंजे लाइ बुरो ॻाल्हायो आहे। मूंखे केॾियूं बि गारियूं मिलियूं न, ॾिनियूं न, मां पंहिंजो कानूनी कमु कयो। हे सिर्फ़ु इन दोस्तनि खे इहा ख़बर हूंदी त वाक़ई मां इन करे लाइव आहियां, मां पंहिंजी वज़ाहत करणु आहियां त बाबा मां हिन सां को बि न आहे कयो अहिड़ी ॻाल्हि। थधा साह भरे करे, चश्मो पाए करे, थधो साह भरे करे चए थो मूंसां ज़ुल्म मूंसां कर, वरी चए थो तुंहिंजी हैसियत बि एतिरी न आहे, तूं एतिरो हैसियत में बि न आहे। वाक़ई मुंहिंजी हैसियत न आहे, मां छा आहियां भाउ? अल्लाह जी ज़ात वॾी आहे, मां कुझु बि न आहियां मुंहिंजा बाबा। तोखे जेके तकबर गुरूर आहे, अल्लाह तकबर गुरूर तुंहिंजो उहो टोड़ींदो, मां त नथो टोड़े सघां। तोखे पैसे ते जेकॾहिं एॾो तकबर आहे, गुरूर आहे, तुंहिंजो तकबर गुरूर जेको तूं कल्ह ॻाल्हाए पियो, तकबर गुरूर पियो तुंहिंजो ॻाल्हाए। तूं न पियो फ़नकार न पियो ॻाल्हाए हिकिड़ो, फ़नकार ईअं न आहे ॻाल्हाईंदो। फ़नकार अमन जा सफ़ीर हूंदा आहिनि। चवंदो बि माण्हू खे घटि वधि बि पाण ॻाल्हाईंदो, चवंदो त मां फ़क़ीर माण्हू आहियां, मां बर्दाश्त करण वारो। बाबा कंहिंजी तूं बर्दाश्त कई आहे? ॿियनि जे लाइ खॾूं पाण खोटींदो ऐं किरंदो हुन में पाण ई, त पोइ हुन में ॿिए जो कहिड़ो ॾोह आहे? हिन में ख़ुशि हुजो, सलामत हुजो, सिंध सलामत, साह सलामत। जेके दोस्त ॾिसनि पिया उनजी सभिनी जूं महिरबानियूं। जेके दोस्त ॾिसनि पिया, महिरबानी करे असां उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं त दोस्तो ईअं कंहिंजे लाइ ग़लति कम में न ॾींदा कयो। पहिरियों असली वज़ाहत ॾिसंदा कयो, असली हक़ीक़त आहे।